नाज़रीन, मीरवाह गोरचाणी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में बरसाति वक़फ़े वक़फ़े सां जारी आहे। बिजली जो निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। ग़रीबनि जा कचा घर किरी पिया आहिनि, जॾहिं त फुटी जे फ़सुल खे कापारी धकु लॻो आहे। इन हवाले सां पेश आहे एस न्यूज़ जे रिपोर्टर हरेश कुमार बाज़काणी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियूं मीरवाह गोरचाणी में, जो मुसलसिल बरसात जो सिलसिलो जारी है, जैमें मुख़्तलिफ़ इलाक़ा पानी हेठि अची विया आहिनि, जंहिंमें सूमरा कॉलोनी है, बाबू थोबो है, भीमोल पाड़ो है, मॉडल कॉलोनी है, सूमरा कॉलोनी है। जो पानी इन सां ठहियल आहे हिते, जेको सूमरा कॉलोनी में ॿियनि इलाइक़नि में जेको हिननि हिते जे शहरनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो वधीक इन हवाले सां छा चवणु आहे? हाँ भाई, असांजी माना मदद करियो। असांजो इहो हाल लॻो पियो, बरसातनि असांजा घर किराए छॾिया। असीं पाण बेरोज़गार आहियूं, सॼे ॾींहुं मायूं पराए घरनि में कमु थियूं करूं। अलाह असांखे माना महांगाई जाम तंग कयो आहे, असांखां नथी पूरी थिए। जो इहे घर असांजा किरिया पिया आहिनि, असीं केॾां वञूं? नंढड़ा बच्चा असांजे कंध में आहिनि, असीं बच्चनि जी पूरी करियूं छा घरनि जी घर ठारायूं? बरसात तबाही मचाए छॾी आहे, असांजा घर ॿार किरी पिया आहिनि, बेरोज़गार थी विया आहियूं, कमु धंधो आई कोन्हे। बरसाति एतिरी आहे जो तमामु घणी गरीब माण्हू असांजा ई घर बर किरी रहिया आहिनि। 2 महीननि खां बरसाति हले पई, अॻे खां ई बेरोज़गार आहियूं। गवर्नमेंट सां अपील था कयूं त असांजी मदद कइजी वञे। कैमरामैन टीम सां गॾु हरेश कुमार बाज़काणी, एस न्यूज़ TV, मीरवाह गोरचाणी।